सब सारे दीवाई सब विसारे कन में कंग तवार अवल अल्लाह अली मालालम जो धणी अवल अल्लाह अली मालालम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो साराए सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे कूड़ियूं पुछनि के चजो कूड़ियूं पुछनि के चजो होत न पुछे हिकिड़ी जिन जो पुनल साण पेच सा पाण ई थींदी पधरी सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामो राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं हुजे रामो ऐं राधा अवां सभिनीनि जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजनि सो नको संधो सूर जो नको संधो सिक नको संधो सूर जो नको संधो सिक अदद नाहे इश्क पुॼाणी पाण लहे सो सभिनी ॾिसंदड़नि खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अवां खे अवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में दुआ हुजे साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो गुज़रंदो हुजे ॾुख न ॾिसंदा हुजो पर ॾुख त कॾहिं कॾहिं अहिड़ा हुजनि जो माण्हू माठ थी वेंदो हुजे पर ॾुख में माण्हू पंहिंजे गम में पंहिंजे ॾुखियाईनि में पाण खे जॾहिं माण्हू हुन रस्ते ते न पहुचे पोइ ख़ामोश ज़रूरु थींदो हुजे पर मुआसिरे जे ॾुखनि ते माण्हू खे ख़ामोश न रहणु खपंदो हुजे ॾुखनि खे विरहाइजे ॾुखनि लाइ ॻाल्हाइणु खपंदो हुजे सो पोइ त शेर हुजे त कंहिं कंहिं गुंदिया न कणा कंहिं कंहिं गुंदिया न कणा भूए सारी बुख कंहिं कंहिं गुंदिया न कणा भूए सारी बुख कहिड़ा कहिड़ा मूं ॾिठा तिन ॾोथियड़नि जा ॾुख सिंध न संभरे सुख उभरी सिज लही विया सो अवां इन्हनि ॾुखनि जा दरमान थींदा हुजो ॾुखनि खे ॾिसंदा हुजो ॿिए जे ॾुख खे पंहिंजो सम्झंदा हुजो जॾहिं ॿिए जे ॾुख लाइ उथी पवंदा हुजो तॾहिं अव्हां जे ॾुखनि जो को दरमान थी पवंदो हुजे न त अव्हां ॿियनि खे ॾिसो त बुख ते हुजनि अव्हां खाईंदा हुजो त इहा अव्हां जी जेका बुख लहे न इहा बुख लहंदी न हुजे पोइ सम्झो त माण्हू वटि अहसासु न हुजे अव्हां जा बालक पढ़ंदा हुजनि ॿियनि जा बालक न पढ़ंदा हुजनि इहो बि को सुठो अमल न हुजे इहो बि ॾिसंदा हुजो ज़रूरु पाड़े में अव्हां ॾिसंदा हुजो त कहिड़ा ग़रीब हुजनि कहिड़ा थधि में हुजनि कंहिं वटि न हुजे छांव हुयो सीअ खां बचाव हुजे उनजी सार लहणु ज़रूरी अवां जो असांजो सभिनी जो इहो इंसानी फर्ज़ हुजे इहो न सोचींदा हुजो की हाणे असांजो बालकड़ो जेको हुजे उहो अॻिते वधंदो हुजे भले स्कूल में पढ़े भला कपिड़ा पाए भला जूता पाए पोइ माना जेको हुजे अव्हां खां जेको सरी सघंदो हुजे जेको अव्हां खां पुॼी सघंदो हुजे ॿिए जी बि कमु ईंदा हुजो ॿिए जी बि मदद कंदा हुजो तॾहिं अव्हां जी ज़िंदगी जेका हुजे उहा सुहिणी ऐं सुठी थींदी हुजे सो इन सां गॾो गॾु हारी नारी मज़दूर खे साबांस हुजे अहिड़ी थधि में निकिरी पंहिंजे किर्त ते सुबुह जो सवेर पहुचंदा हुजनि बालकनि खे साबांस हुजे वालदेन खे साबांस हुजे जेके जेके बि माण्हू जेके हुजनि अहिड़े सीउ पारे में सुबुह सुबुह उथी वरी पंहिंजे कमकार जी तरफ़ निकिरंदा हुजनि पोइ उहो हारी हुजे नारी हुजे या कंहिं ऑफिस जी तरफ़ वेंदो हुजे या नंढड़ो बालकड़ो स्कूल वेंदो हुजे उन्हनि सभिनीनि खे असांजो सलाम हुजे तोड़े जो जेके रोज़गार कंदा हुजनि सुबुह जो पिर फुटी उथंदा हुजनि पंहिंजे रोज़गार लाइ वणज वापार लाइ उथंदा हुजनि महिनत कस उथंदा हुजनि उस्ताद उथंदा हुजनि शागिर्द उथंदा हुजनि अव्हां सभिनी खे असांजो सलाम हुजे त अव्हां ईअं पंहिंजे किर्त में अॻु भरा हुजो इहा असांजे लाइ ख़ुशी हुजे अव्हां जो ईंदड़ मुस्तक़बिल बहितर थींदो हुजे अव्हां मुस्तक़बिल खे रोशन बणाईंदा हुजो पर ज़माने में मुआसिरे में ॾिसंदा हुजो त कॾहिं तेल महांगो थींदो हुजे कॾहिं कोई क़ैद थींदो हुजे कॾहिं को कड़ियुनि में
दाहूं कूकू कंदो हुजे। लाह चढ़ा जिंदगी जा जेके हुजनि ये ईंदा रहंदा हुजनि, दुख सुख इंसान जी जिंदगी जो हिस्सो हुजनि। जॾहिं दुख ईंदा हुजनि तॾहिं सुखनि जी ख़बर पवंदी हुजे, दुख न ईंदा हुजनि के सुखनि जी माण्हू खे ख़बर कीअं पवंदी हुजे। तो दुख सुख इंसान जी जिंदगी जो हिस्सो हुजनि। दुखनि खे ॾिसी अवी मायूस न थींदा हुजो, चुप करे न वेहंदा हुजो, दुखनि सां गॾु हलंदा हुजो, तॾहिं अव्हां खे सुख ज़रूर मिलंदा हुजनि। हा, सोने सां गॾो गॾु वरी अव्हां पंहिंजे किर्त में, अव्हां पंहिंजे फसल में, अव्हां पंहिंजे सफ़र में हुजो। सफ़र वारनि दोस्तनि लाइ इहो हुजे त जेके ड्राइवर भाइर हुजनि, हर ॾींहुं अहिड़ा हादसा थींदा हुजनि जो सच पुछो त असांजा लींहं ॾकी वेंदा हुजनि, असांखे एॾी ॾुख थींदो हुजे, एतिरो ॾुख थींदो हुजे। न हुजनि के माण्हू ॻाल्हि कंदो हुजे त कहिड़ी कंदो हुजे, हे ज़मानो हीअ दुनिया ॾुखनि में भरियल पई हुजे। जेके डिलेवर हुजनि उन्हनि खे बि इहो ख़्यालु रखणु खपंदो हुजे कि अव्हां जी त जिंदगी हुजे, पर अव्हां जी जिंदगी सां गॾु केतिरियूं जानियूं हुजनि जेके अव्हां सां गॾु सफ़र कंदा हुजनि। तो अहिड़ी मौसम में जेको हुजे गाॾी पंहिंजो ध्यान सां ऐं एहतियात सां हलाईंदा हुजो। तो गाॾी खे हलाइण सां गॾो गॾु ॾिसो त केतिरा नुक़सान थींदा हुजनि। धुंध हुजे, कोहिड़ो हुजे, हवा हलंदी हुजे थधी, त पाण खे बचाईंदा हुजो, ॿियनि जो ख़्यालु कंदा हुजो, इहो ॿिए ते रहम कंदा हुजो, पाण ते रहम कंदा हुजो। अव्हां सां दुनिया जा केतिरा मसला हुजनि, अव्हां ॾुखारा हुजो, अव्हां खे ॻाल्हि सम्झ में न अचे, अव्हां कावड़ में हुजो, पर इहो न हुजे त अव्हां ॿियनि जूं ज़िंदगियूं खणी विहंदा हुजो, अव्हां खफ़ा हुजो त ॿिए खे। पर सोचींदा हुजो कि हिकिड़े माण्हू जे पुठियां घणा खाइण वारा हुजनि, घणियूं जिंदगियूं हुजनि। माना उहो हिकिड़ो ज़माने मां वेंदो हुजे त उहे सभई जिंदगियूं ईअं सम्झंदा हुजो कि बेकार थी वेंदियूं हुजनि। सो जॾहिं अव्हां वेहंदा हुजो, ज़िंदगी जी ड्राइविंग हुजे, ज़िंदगी में अव्हां उथो वेहो या गाॾी जी डिलीवरी कंदा हुजो, उते अव्हां खे ख़बर हुजे त मुंहिंजो ज़हन छा हुजे, मूंखे करिणो छा हुजे। कावड़ बि हुजे त ॿिए ते न वञणु खपंदी हुजे, अव्हां पंहिंजे दग ते हुजो, अव्हां ॿिए खे सही नमूने सही दग ते पहुचाईंदा हुजो। पोइ चवंदा हुजो कर भलो त थिए भलो, कर भला त होव ई भला। सो होव ई भला तॾहिं थींदो हुजे ॿिए जो तव्हां भलो सोचींदा हुजो, तॾहिं अव्हां जो बि भलो थींदो हुजे। सो बाक़ी हाणे दुनिया में त हिकिड़ा माण्हू जेके हुजनि सॼो ॾींहुं सुठो खाइनि, सुठो पाइनि, सुठो चोड़ीनि, सुठनि रंगनि में, सुठनि महलनि में, सुठनि बंगलनि में रहंदा हुजनि। हिकिड़ा त माण्हू उहे हुजनि जेके आणीनि चाढ़ीनि, ॾुथ ॾियारे जेके हुजनि मज़दूर, उहे सभु, पर उहे बि पंहिंजे ज़िंदगीअ में एॾा त ख़ुशि हुजनि। हर को जेको बि जहिड़े हाल में हुजे, पोइ उहो झूपड़ी में रहंदो हुजे या सीअ पारे में रोडनि ते वेठो हुजे, पर उन्हनि सभिनी ते जेका हुजे न नज़रदारी हुन मालिक साईं जी हुजे, हुन दातार जी हुजे। सो ॾियण वारो बि उहो मालिक हुजे, त ॾुख ॾींदो बि उहो हुजे कि सुख ॾींदो बि उहो हुजे, हुन मालिक खे हुजे हर शइ जी बाज। हा, सो हिन सां गॾो गॾु वरी ॻाल्हि हूं त खोड़ हुजनि, पर असां कॾहिं कॾहिं पखी खे क़ैद करूं पिंजरे में, तव्हां सम्झंदा हुजो त पोइ पखीअ जी कैफ़ियत कहिड़ी हुजे। पर जिथे वरी इंसान क़ैद थींदो वञी हुजे कड़े में, त उनजी पोइ कैफ़ियत कहिड़ी हुजे। पोइ सॼी सिंध लुछंदी हुजे, ॾुखंदी हुजे। असां बि ॾुखनि में भरियल हुजूं, पर पोइ बि जेको हुजे असां पंहिंजा ॾुख दर्द सभु हीअं पोइ उछले करे अव्हां सभिनी जे साम्हूं ईंदा हुजूं त मुरकंदा हुजूं, अव्हां खे बि खिलाईंदा हुजूं। इहो जिंदगी में हर माण्हू सां ॾुख सुख गंढल हुजे। सो हिन सां गॾो गॾु खोड़ सारियूं अॼु ॻाल्हियूं बि करूं, ऐं ॻाल्हियुनि सां गॾो गॾु अव्हां सां ॿियूं बि अहिड़ियूं ॻाल्हियूं वंडूं जेके नयूं नयूं ॻाल्हियूं हुजनि। ऐं अव्हां सां फोन कॉल ते बि ज़रूरु असांजी कचहरी थींदी हुजे, इहो नंबर असांजो टीवी ते हलंदो हुजे, इन ते फोन कॉल कंदा हुजो। रामो इरादा अव्हां सभिनी जे फोन कॉल जे इंतजार में हुजे। पर उन सां गॾो गॾु वरी इहो हुजे त मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल हुजे, उनखे सब्सक्राइब कंदा हुजो, उनखे लाइक कंदा हुजो, उनखे शेयर कंदा हुजो। उनमें जेको बि रंग हुजे, सुबे मेहरान हुजे, शबे मेहरान हुजे, लाॾा हुजनि, गीत हुजनि, या जेको बि रंग हुजे अव्हां ॾिसणु चाहींदा हुजो, उहो अव्हां पंहिंजे हथ में ॾिसी सघंदा हुजो, सिर्फ़ मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते। हा, त उते वञी अव्हां पूरो प्रोग्राम अव्हां ॾिसी सघंदा हुजो, उन सां गॾो गॾु ॿिया बि प्रोग्राम ॾिसी सघंदा हुजो। पर उन सां गॾो गॾु वरी इहो बि हुजे त मेहरान टीवी जो फेसबुक हुजे, उन ते बि सिधा सिधा अव्हां सां साम्हूं बीठा हुजूं, लाइव हुजूं। सगा ई सगा जहिड़ा हिते बीठा हुजूं न, सिधा ई सिधा सगा ई सगा
ये सागा वरी असीं फेसबुक ते बि बीठा हुजूं उनखे बि ॾिसंदा हुजो शेयर बि कंदा हुजो उनमें लिखंदा बि कंदा हुजो उनमें अव्हां पंहिंजो पैगाम बि लिखंदा हुजो हिते वरी असां अव्हां जा नाला ज़रूर शेयर कंदा हुजो अव्हां कहिड़े शहर में वेठा हुजो अव्हां कहिड़े शहर खां ॻोठ खां वाहण खां वस्ती खां हुजो त उहो ज़रूर असांखे जेको हुजे सो लिखी मोकिलींदा हुजो पोइ हाणे हिन 2025 में अव्हां जा इहे नाला बि असां शामिल करूं प्रोग्राम में अव्हांखे बि ख़बर हुजे त अव्हां किथे वेठा हुजो अव्हांखे बि इहो पतो हुजे त रामू राधा जेको हुजनि असांजी ॻाल्हि जो जवाबु ॾींदा हुजनि सो इहो हिक ॿिए सां जेको राबतो हुजे हिक ॿिए सां मुलाक़ात हुजे हाल जी ख़बर पवंदी हुजे सो हाणे वरी प्रोग्राम जे शुरूआत में हलंदा हुजूं वाई ॾांहुं हलंदा हुजूं बेटा साईं जी वाई हुजे मांझी फ़क़ीर ॻाई हुजे है सो मांझी फ़क़ीर जी हवाई बि हिन मौसम में सही वक़्त में ॾिसंदड़नि जे लाइ उत्साह हुजे सो इहा वाई ॾिसंदा हुजो उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं त अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो ओ नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो आया निदर निमाणी आया निदर निमाणी मूंखे आधार तुंहिंजो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े शहर खां अदा सूफी फकीर कातिब शेख परदेसी सखर खां अब परदेसी हुजी जा माना हाणे सखर खां असां तो परदेसी थी वियो जी बिल्कुलु आहे जी हा बिल्कुलु आहे अदा ॿियो सभु ख़ैर हुजे ख़ुशि हुजो तव्हां ख़ुशि आहियो मुंहिंजी भेण राधा ख़ुशि आहे ख़ैर लॻो पियो हुजे अदा तव्हां कीअं हुजो ठीकु हुजो ख़ैर ख़ुशि रामण साईं मुंहिंजो भाउ रामण ख़ुशि आहे आओ बा रामण ख़ुशि हुजे बिल्कुलु ठीकु हुजे अवां ठीकु हुजो नेरन कई हुजे नाश्तो कयो हुजे सीअ खां बचा हुजो असांजो न ख़्यालु कयो हुजे अवां बिल्कुलु नाश्तो कयो आहे जो ख़ैर ख़ुशि तव्हां ख़ुशि आहियो ॿिया ख़ैर अकेले अकेले नेरन करे छॾी हुजे माना असां ॿाहिरि जो बि ख़्यालु न रखो हुजे बिल्कुलु तव्हांजो प्रोग्राम ॾाढो शौक़ सां मां ॾिसंदो आहियां ॾाढो मज़ो ईंदो तव्हांजो पाण में ॻाल्हाइण ॿोलाइण विढ़ण जुड़ण ॿिन्ही जो अलाह ताला ॿिन्ही खे ख़ुशि रखे अलाह ताला ॿिन्ही खे ख़ुशि रखे वॾी महिरबानी हुजे हा ॿियो ख़ैर ख़ुशि बचड़ा ख़ुशि हुजनि बचड़ा सभु ख़ैर ख़ुशि सीअ जो हाल अहिवाल ॾींदा हुजो सीउ ते आहे चङो भलो सीउ आहे सखर में सीअ खां बचा वॾो हुजे हा ॿियो ख़ैर ख़ुशि दरिया जे किनारे सिंधू जे किनारे कंधीअ ते वेठा आहियूं वाह वाह पोइ ख़ुशि नसीब हुजो जो सिंधूअ जे किनारे ते वेठा हुजो हाणे ॿियो ख़ैर असांजी हिकिड़ी फरमाइश कंदा जी इहो फ़कीर मोहम्मद हसन जी आवाज़ में इहो लॻी थो प्यार जे क़ाबिल भली महबूबा माणा कर हा इहो फ़कीर मोहम्मद हसन जी आवाज़ में असांखे ॿुधाईंदा असांजी फरमाइश पूरी कंदा महिरबानी ॿुधो काका ओ काका जी काका महिराण टीवी खे घणा कलाक वेही ॾिसंदो हुजी गौर सां इहो ॿुधाए 2 कलाक पूरा ॾिसंदो आहे 10 खां 12 ताईं छंछरु ॾींहुं बि आचर ॾींहुं बि 2 ॾींहं ॾिसंदो आहे बाक़ी टाइम बस 2 कलाक ॾिसंदो हुजे कमकार पंहिंजो हेॾा होॾा घणो हूंदो आहे हा बस मूंखे वरी शाम जो माना मोटी पोइ वरी नज़र रखंदो हुजी
हाँ बिल्कुल मेहरबानी वारी। मेहरबानी वॾी महिरबानी हुजे सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हां जा मोहबतूं हुजनि अव्हां जूं राम राधा खे ॾिसंदा हुजो पसंदि कंदा हुजो फोन कॉल कंदा हुजो पंहिंजो हाल अहिवाल ॾींदा हुजो अव्हां सभिनीनि जा कुर्ब हुजनि इहे घड़ी घड़ी बस गंढ ॿधी हाणे रखे छॾी हुजेसि घड़ी घड़ी हाणे गंढ ॿधी रखे छॾी हुजे छा गंढे ॿधी हुजे बस ख़ुशि हुजो ख़ैर हुजो ख़ुशि हुजो ख़ैर हुजो सही त चवंदी हुजां जो घर में जेको बीठो हुजे उन खां पुछंदी हुजे हुनजी मूंखे ख़बर हुजे जॾहिं माण्हू ॿिए जो हाल अहिवाल पुछंदो हुजे न तॾहिं वञी ख़बर पवंदी हुजे असांजे हाल अहिवाल जी त हिक ॿिए खे ख़बर हुजे घड़ी घड़ी छा हुजे घर जे भाती खां बि हाल अहिवाल पुछणु खपंदो कहिड़ो तोखां मां हाल अहिवाल पुछंदी हुजां कहिड़ो तो ॿोली में बुॾियो हुजी कहिड़ो असल जेको हुजे बुख ते हुजी असल गुरबत काहे पई हुजे सुखो सताबो पंहिंजे घर में बीठो हुजी हेड़ो हेड़ो लोयूं पटका ए बूट पोइ छा हुजे सीअं खयो हुजे सीअं खयो हेड़ो हुजे लोयूं हेड़ो सीटर पायो बीठो हुजी ये बूट मथे के पटको ॿधी सोघो कयो हुजे त बि तोखे थधि करे हाइटर हुजणु खपंदो हुजे हाइटर सां गरीब माण्हू सिंधी समाज जड़ा माण्हू बाज मच बारूं बैठा हुजूं हेलो हेलो बा अबा केर कड़े सर खां मां हुरमुजा रहमतुल्लाह मार मुंहिंजो रेंजर खां ॿुधी पैलेस खां मां लाइण वियो वाह वाह रहीम यार खान खां फोन कई हुजेव जी हुरमुजा रहमतुल्लाह मार मुंहिंजो वाह 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 ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजो चङा भला हुजो दुआ मां ठीक आहे असांजो पीर पगार कलाम हलायो को पीर पगार साहब जो यार इहे कलाम वरी हिते असां वटि न हुजनि असां वटि वरी ज़माने जा ॿिया कलाम हुजनि हिते अच्छा हा इन जे करे ॿियो ख़ैर हुजे प्रोग्राम खे ॾिसंदो हुजी उते ख़ैर में चकर ते वियो हुजी जा जी जी प्रोग्राम भलो मां सुठो प्रोग्राम आहे चलावांजो हा रहीम यार खान में घर हुजे या कमकार हुजेव घर में कमकार घर कोठा कमकार मन उते रहाइसि उते हुजे उते हुजो रहाइश उते जी वाह 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 पोइ कॾहिं खां प्रोग्राम खे ॾिसी अॼु फोन कई हुजे जी जी पोइ फोन त अॼु कई हुजे यको विसारे छॾो हुजे यको थी फोन मिलायो नंबर यको बिज़ी आहे मुंहिंजो नंबर न हाणे त लॻी हुजे हाणे ईअं न हुजे त हाणे गैर हाज़िरी न लॻंदी हुजे हाणे राब्तो हुजे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो न हा वाह मुंहिंजो नालो प्रोग्राम में वरता कयो रहमतुल्लाह मां मुंहिंजो हुर मुजाहिद हा सही आहे इहो नालो हुजे पोइ ॿुध सिराइकी ॿुधी पैलेस खां मां लाइण जो सिराइकी बि ॻाल्हाईंदो हुजी जा जी जी हा हा ज़बान सिराइकी ॻाल्हाई मां सिराइकी असांजी ज़बानी हलेगी न अचे हाओ बा आओ बा हाओ बा ॿियो त सभु ख़ैर हुजे न दा मौसम कीअं हुजे अभी खैर आहे ख़ैर लॻो पियो मौसम ॾाढा सामी बा मौसम कीअं उथां थी मौसम ॾाढो धुंध आहे धुंध है न घणा है थोड़ा है धुंध ढेर है तो वाले कनु बचा करें देवे को क्या करें देवे थद दा क्या ख्याल रखे दे नेरन क्या करें देवे धुंध च थद ॾाढी असीं क्या करूं बैठे अंदर सवड़े विच ए सवड़े च बैठे थे अज ही तक धुंध बा ॾाढी बैठे सवड़े में बैठे आए ए सुबह अम्मा ने ॻाल्हि करो ये गाल भली है सवड़कन बाहर आवे बाहर बहे नेरन करावे भरा कुए भरा रामण खड़ाए थे नेरन वास्ते मिट्टी फकींदो हुजे हाओ सुबह सबने को सलाम देवी वडी मेहरबानी हुजे कुर्ब हुजे जी ना लिखो जो प्रोग्राम ठीक है क्या क्या के वला की रहमतुल्लाह मार मुंहिंजो हुर मुजाहिद अब रहमतुल्लाह मार हुर मुजाहिद रहमतुल्लाह मार इहो ना है न तेरा बा यार पंजाब रेंजर खान हां पंजाब बस लिख छोड़े दे हूं अब लिख छोड़े मैं दिल ते हां नाला लिख छोड़े सु मेहरबानी पर हिकड़ी गाल बुद्धि वो दा हिकड़ी गाल बुद्धि जी 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 सबने को आखी तो रामू नाल राधोल नाल गाल थी आई मेरी प्रोग्राम के रामू राधा देवी रहीम यार खान वाले सबने को सलाम ठीक है वडी मेहरबानी है भरा रहमतुल्लाह भरा वडी मेहरबानी
हा हो जे चवी हुनखे हेड़ी मुंद में हेड़ी धुंध में नास्तो नेरन केड़ी करी धुंध में छा नजरी कुछ नहीं दो हुजे नेरन कंदा हुजूं आखे सवड़ च बैठियूं थे तो सही त चवंदो हुजे हेड़ी धुंध में त सोड़ ही हुजे ॿियो छा हुजे असां सवड़ कनू ॿाहिरि आए बैठे से बा जो हाणे कहिड़ो हिसाब लॻाइबो हुजे पोइ असां त आए बैठे से तू मैडा त इहो पुछी त रावण तेरा हाल क्या बचा है हा तो जो मां कहिड़ो हाल पुछंदी हुजां कहिड़ो नओं आयो हुजे असल नंढड़ो बालकड़ो हुजे हाणे चवां के रावण खे थधि लॻंदी हुजे हाणे माखी काकड़े खे रखंदी हुजांसि असल मोचारियूं ॻाल्हियूं न करी हल सुबुह सां ॻाल्हि न कंदी हुजे भला मुंह के त मोचारो करी हिते बि जो मोह कछा थियो जेको कांगवड़ा पिया हुजनि कांग जा ही करी त ॻाल्हि का सुरज कंदे सही चवंदी हुजां हे बाहूं करी जा झेड़ो इहा मुंहिंजी पंहिंजी आदत हुजे हा इहा आदत बेकार हुजे इहा ॻाल्हि हुजे हाणे छो बेकार हुजे मुंहिंजी पंहिंजी जिंदगी हुजे मुंहिंजी पंहिंजी मर्ज़ी हुजे ॿियो चवंदो हुजे हाणे राधुला सां झगड़ो करे रावण सां उन में बि का देर न लॻंदी हुजे असांजो बुलेट पूरो सभु फिरंदे देर कोन लॻे हाणे सिरण जा पर मथे थींदा हुजनि हाणे इहा हीअं कंदी हुजे हाणे हेठि थींदो हुजे हा सिरण वांगुरु हीअं परनि खे मथे कंदी हुजे आस्ते आस्ते शुक्र कंदो हुजे के अञा हेठि हुजे मथे न थींदी हुजे रगो हीअं हीअं पर हणंदी हुजे सिरण बुलूड हाणे तारा कढी विझई ब्लड प्रेशर त तुआरो हिते मथे बीठो हुजे ब्लड प्रेशर माण्हू जो चढ़ी वञे पोइ तबियत ख़राब थींदी मगज खे चक्कर मूंखे अॼु अचनि चक्कर अचनि इहो घणो मथो मूंसां न हणंदी हुजे जॾहिं हा तोसां मथो कहिड़ो आयो हुजे ही जो कंदी हुजे असां पंहिंजी रमज में बीठा हुजूं चुप करो बीठा वरी हीअं करी वरी हर भरो मूंखे बिगल ख़राब करी हाणे ॾिसो पूरो सिरण वांगुरु हीअं पर करे बीह रही हुजे हाणे ॿी का ॻाल्हि हुजे ॿी का ॻाल्हि हुजे हाणे पोइ खिली छो भला के ॿी ॻाल्हि असां खिलंदा हुजूं तूं हर भरो चवी सरण वांगुरु खंभ खणींदी हुजी इहो पंहिंजो जेको हुजे न स्टाइल हुजे इहे एस कन हुजनि हल एस कन वॼाईंदी हुजे एस कन वॼाईंदी हुजे बीहंदो हुजे त वॼाईंदी छो अब हाणे वरी कलाम जेको हुजे सो सुहिणो भलो कलाम हुजे हिकिड़ी त मौसम थधी लॻी पई हुजे कराची ऐं हैदराबाद में बि चवंदा हुजनि इहे हवाऊं खुलियूं हुजनि सॼी मौसम हिकु लॻी पई हुजे हा सो हिते बि मौसम त जड़े इहो लॻी पई हुजे अहिड़ी जो जहिड़ो असां कोहमरी में बीठा हुजूं हा घुमण फिरण ते माण्हू जो रूह चवे पर थधि अहिड़ी हुजे जो कढणी माण्हू खे ॿाहिरि न ॾींदी हुजे हा बसि पोइ आउं बि चवंदो हुजां त पर हाणे अव्हां सभिनी सां कचहरी करण लाइ बीहण लाइ सो इहो लंबर बि हले न ते लंबर ते वरी अव्हां पंहिंजो लिखंदा हुजो तारंफ लिखंदा हुजो जियां ते रहीम यार खान खां ॻाल्हि कई 10 दफ़ा ॿुधायो जे दादा हिते वेठो हुजां सभिनी को अदा भराव सभिनी को सलाम ॾेवी सो हाणे वरी हिकिड़ो गीत जेको हुजे सुहिणो गीत हुजे इहो अव्हां सभिनी जे नाले कंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजो अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू ऐं राधा बि अव्हांखे भलीकार चवंदो हुजां साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशिन भरियो गुज़रंदो हुजे इहो लकुण त खणी ईंदी हुजी रहिजी वियो हुजे इहो पेन बि खणी ॾींदी हुजी मूंखे हा तूं जॾड़ो हुजी हाणे तोखे सभु शयूं राधुल खणी ॾींदी हुजे हा हा इहा खणी ॾींदी हुजे के सामान हुतो छलाई त के हुतो छलाईंदो हुजे मां उछलाईंदो कोन हुजां तूं सुबुह हे पने में छा लिखियल हुजे हे पने में हे नाला लिखल हुजनि कहिड़ा नाला हुजनि पहिरियां घर जो जेको सामान ॿुधाईंदी हुजे त कहिड़ो खपंदो हुजे हिन में लिखल हुजे लिखणो हुजे सामान को थधि जो वठणो हुजे हाणे ही वीचारो सामान लिखी उन खां पोइ लिस्टूं ठाहे पोइ वठी ईंदो हुजे उहा कंदो हुजे जेका कमी थी हुजे हे कूड़ाई हे बधूड़े आसरा खटू हे कंदो हुजे 2025 में हाणे इहो हुजे सामान लिखां त हिननि 5 ॾींहंनि में घणो सामान खपाईंदी हुजे पोइ वरी 25 ॾींहंनि लाइ 10 ॾींहंनि लाइ वरी 2025 में असली सामान खां तारा लाइ हेठि रखा हुजनि थोरो
थोड़ो जिंदगी खे तरतीब ॾींदा हुजो कहिड़ी तदबीर ॾिनी हुजे ओ, कोई तदबीर। संको लॻो पियो हुजे तदबीर न तरतीब तरतीब हुजे असां इहो ई ॻाल्हायूं हा तूं ॻाल्हाई जो तूं खंभाणी हुजी जेॾे वणे सो गुड़ हणी छॾींदी हुजी है न तूं हुजी खंभाणी हाणे हे मुंहिंजो आलू न कढंदो हुजे हा आलू कढ़ियूं कयूं था हा थोरी देरि खां पोइ वरी जेको हुजे हो पाण ॾिसी वरी सिखी हा हा ॾिसी वरी सिखी हाणे इहो वरी इहो करणु ईंदो हुजे सो हाणे वरी अॼु वरी फेसबुक ते जेके दोस्त हुजनि हिक करा जेके फेसबुक ते वेही करे दोस्त ॾिसंदा हुजनि असांजो प्रोग्राम ॾिसंदा हुजनि वरी जेको हुजे उन्हनि पंहिंजा नाला शामिल कया हुजनि सो उहे नाला वठंदो हुजनि उहे नाला असां हिते अव्हां जा ज़रूर शामिल करूं सो इन जे करे नालनि सां गॾो गॾु इहो ॿुधाईंदा हुजूं किन जा वरी नाला जेके हुजनि उहे वरी मेहरान टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते उन्हनि जा बि ज़रूर ॾिसी वठंदा हुजो सो बरकत चांडियो हुजे खैरपुर नाथन सां का ॾिसंदो हुजे कासम महिरबानी हुजे त बरकत तव्हां असांजो प्रोग्राम ॾिठो हुजे ऐं वरी कासम ख़ासि केली हुजे उहो ॿधो हुजे कासम ख़ासि केली अव्हां जी बि वॾी महिरबानी हुजे अव्हां असांजो प्रोग्राम ॾिठो हुजे पहिरियां मां सभिनी जा नाला खणी वञा उन्हनि त मां वरी विच में खणंदी आहियां तूं नालो खणंदो हुजे आख़िर में सभिनी जी महिरबानी करी सादीअ हा ईअं हुजे सो रसीद पंवर हुजे दादूअ खां ॾिसंदो हुजे मुख्तियार जुणे जो हुजे मुख्तियार दल हुजे फ़कीर जावेद ख़ासि केली हुजे मोहम्मद अशरफ मंगरियो हुजे चंबड़ खां मोहम्मद अली कांधड़ो हुजे रियाज़ चांडियो हुजे मेहड़ खां अदो असांजो मुस्तफ़ा पंवर टंडोल यार खां ऐं जेको मुनवर अली कलोड़ हुजे मोहब्बत देरो जतोई खां हुजे ज़ाहिद हुसैन सुमरो हुजे राजा सुल्तान अहमद आगरो हुजे ऐं आगरो खां ॾिसंदो हुजे अख्तर आज़ाद ॾारी हुजे सुहिणे शहर शाहपुर जहानिया खां महदी साईं जे नगरीअ खां ॾिसंदो हुजे मोहम्मद कासिम ॾिसंदो हुजे घोटकी खां ॾिसंदो हुजे खिंजू जे पासे मोहम्मद अज़ीम लाखो ॾिसंदो हुजे महिरबानी सलीम अहमद नारो चुंडको खां ॾिसंदो हुजे महिरबानी गुलाम रसूल अदो मेहड़ खां ॾिसंदो हुजे मेहड़ नऊं आबाद खां ॾिसंदो हुजे उन बि लिखो हुजे ऐं अल्ताफ़ धारे जो ड्रखण शहर खां ड्रखण खां ॾिसंदो हुजे ऐं इकबाल कलोई ॾिसंदो हुजे कलोई खां जिन जिन जा असां नाला खया हुजनि अवां सभिनी असांजो प्रोग्राम ॾिठो हुजे अवां पंहिंजा नाला शामिल कया हुजनि असां अवां जा नाला खया हुजनि बाक़ी जेके बि ॿाहिरनि जा नाला रहंदा हुजनि उहे बि जेके हुजनि आस्ते आस्ते असां ज़रूर शामिल कंदा ईंदा हुजूं सो इन जे करे हाणे वरी जेको फोन कॉल ते या ॿिया दोस्त जिथां हुजनि वरी उन्हनि जा हाणे तूं वरी घर जो सामान ॾिसींदी हुजां वरी घर जो सामान ॿुधाईंदी हुजी उहो लिखंदा कहिड़ो तूं असल घर जो सामान मूंखे वठी ॾींदो हुजी सो एॾा छो रखी छा कंदी हुजां उॾामी वेंदा हुजनि जापना बस कंदो हुजे वरी सांढे रखंदा हुजूं वरी कम ईंदा हुजनि फोन कॉल आई हुजे वरी उन सां केरु ॻाल्हाईंदो हुजे हलो 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 हाजी अर्ज़ मोहम्मद चांडियो सिबी बलोचिस्तान सां अदा छाल हुजे ख़ुशि हुजी चङो भलो तबियतूं बहार हुजनि शुक्र आहे करम आहे राम अल्लाह जो तव्हांखे बि ठीकु आहे सभु ख़ैर लॻो पियो हुजे तव्हां सभु ख़ैर हुजे तव्हां ठीकु हुजो शुक्र आहे करम आहे राम अल्लाह सभु अल्लाह पाक जो करम ठीकु ठाक हुयूं बलोचिस्तान जी मौसम कीअं हुजे अदा थधी आहे हितां जो सी अञा दिलि खे वठे थो अबा एॾो सी हुजे सा हा हा हिते बलोचिस्तान कोयटा सिबी जो सी घणो ख़राब हूंदो आहे अबा पोइ दिलि खे ख्याल रखंदा हुजो अदा पंहिंजो बि बचड़नि जो बि इहो सभिनि जो ख़्यालु कंदा आहियूं अल्लाह पंहिंजो रहम करे करम करे बसि पोइ अहिड़ी थधि में वरी असांजो प्रोग्राम ॾिसो अधु थधि ख़तम थी वेंदी हुजे बिल्कुलु ईअं ई आहे हाणे कंबल विझी सुता पिया आहियूं तव्हांजो प्रोग्राम हाई साबाद पोइ इन सां गॾो गॾु वरी सुबुह जो नेराने चांहि अहिड़ी काओ चांहि वरी फ्रूट अहिड़ा विझंदा हुजो जी जी असां वरी हिते कमु करूं एसि तो वरी चांहि ठाराए वठंदा हुजो त पोइ वरी सलाह बि कंदा हुजो असांखे वालेकुम सलाम हिकिड़ो टोटको ॿुधायां सिंधी जो जी जी ॿुधाईंदो जी सिंधी माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधर लखनि में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधर लखनि में टोपी अजरक पटको पोहाड़ी टोपी अजरक पटको पोहाड़ी
आहे असांजी सुञाणप यार सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधर लखनि में वाह वाह साईं वाह 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 जबरदस्त गायो हुजे यार। सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार वादा हाँ जी इहो मूंखे ॾिसी कलाम ज़ाद अची वियो हुजे छा तव्हां बि सुहिणा आहियो न पोइ माशाल्लाह जबरदस्त अदा छॾींदो ॼाणे तूं हिनखे सुहिणो कयो हुजे अदा अदा अहिड़ी ॻाल्हि हुजे छा खिलंदो हुजे अदा इहो कीअं कंदो हुजे हाणे हिकिड़ो मोहम्मद यूसुफ जो कलाम ॿुधायो हा ज़रूर ज़रूर उस्ताद मामा यूसुफ अॼु कलाम तोखे ॿुधाईंदा हुजूं ज़रूर वॾी महिरबानी हुजे कुर्ब हुजनि अदा तव्हांजा कुर्ब मोहबतूं बात करे ख़ुशि रखे सलामत रखे वॾी महिरबानी हुजे लख थोरा वॾी न तोखे ॾिसी कलाम गायो हुजे ओ सुहिणा माण्हू प्यारा माण्हू तूं पाण खे मन अहिड़ो सुहिणो सम्झी सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार रामण पधरो लखनि में पाण खे चवंदो हुजे न जॾहिं ॿियो को चवंदो हुजे न टोपी अजरक पटको ऐं लकुण हा लकण हा हा लकण त हुन में हुजे ई कोन बाबा 2025 हलंदो हा हुजे 2025 में लकुण वरी तो पंजो बि थो हुजे थोरो नओं करे हणंदो हुजे न हा माण्हू लकुण वरी तूं पंजास हले कपे वरी पोइ विझंदो हुजे थोरो नओं कलाम में इहो हुजे ई कोन हरो भरो वा छूटड़ो बीठो हुजे तोखे ॻाल्हि कीअं वणंदी हुजे जो रामण जी असली ॻाल्हि 2025 में तो मुंहिंजे लाइ छा कयो हुजे तुंहिंजे लाइ हा। अहिड़ो सोचियो हुजे वञी थिया हुजनि खैर अञा सोचियो हुजे सोचे छॾियो हुजे थींदो कॾहिं हुजे उहो सोचे छॾियो हुजे त तूं बसि हाणे 2025 में ईअं हुजणु खपे कीअं हुअणु खपंदो हुजे सुबुह जो सवेर घर जी सफ़ाई कंदी हुजे थांव सवेर धोई छॾींदी हुजे नेरनि सवेल कंदी लकुण हुजे ॾींदो हुजे हा लकुण थोरो ॾींदो हुजे तो छा थींदो हुजे तूं सवेर उथंदी हा केरु धोईंदो हुजे राधुल केरु धोईंदो हुजे हाल ख़बरुनि जो केरु धोईंदो हुजे इहो ख़बरुनि में न अची वेंदो हुजे ख़बरुनि में ईंदो हुजे त ख़बर पवंदी हुजे न सभिनी खे त रावण थां बि धोईंदो हुजे फरियो बि ॾींदो हुजे अटो बि ॻोहींदो हुजे काठियो बि कंदो हुजे पाणी बि भरींदो हुजे कपिड़ा बि सुकणे विझंदो हुजे सो तव्हां एसो इहे ख़बरूं ॾिसंदा हुजो ख़बरुनि खां पोइ वापसि ईंदा हुजो अञा फोन तव्हां कंदा हुजो जेसीं ताईं रावण थां धोईंदो हुजे न थांव ही 2025 कीअं हुजे वरी हिनखे तूं ॾिसंदी ईंदे चवनी आव विंदे चवनी वेह ईंदे चवनी आव विंदे चवनी वेह छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजे अव्हांखे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे इहा दुआ अव्हां खे हर हमेशा इन जे करे ॾींदा हुजूं कि मालिक साईं अव्हां खे हमेशा मुस्कुराईंदो रखंदो हुजे हा जो न मुस्कुराहटुनि में रहंदा बि हुजो ऐं जेके रंग हुजनि ख़ुशियूं हुजनि उन्हनि खे बि सुहिणे नमूने सुहिणे अंदाज़ सां गुज़ारींदा हुजो मौसम खे सुहिणे नमूने गुज़ारींदा हुजो ॾुख सुख पंहिंजी ज़िंदगी जो पंहिंजी सिहत जो पंहिंजे बचड़नि जो पंहिंजी माउ पीउ जो ऐं पंहिंजे वॾनि जो ज़रूर ख़्यालु रखंदा हुजो छो त हीअ जेका सीअ जी मौसम हुजे हिन में जेको हुजे बीमारियुनि जी बि ख़बर न पवंदी हुजे माण्हू हवा जो झटको बि लॻी वञे त पंहिंजे वॾड़नि जो ज़रूर ख़्यालु रखंदा हुजो सो बाक़ी हुन सां गॾो गॾु पोइ वरी ॾिसंदा हुजो त दुनिया में हींअर माण्हू अव्हांखे अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाए अव्हांखे पंहिंजे सफ़र खां पंहिंजे रस्ते खां बि अलॻि कंदा हुजनि हींअर छो त मुल्क ॿाहिरि मुल्क वठी वञनि ॿेड़ी वसीले वठी वञनि केतिरियूं जानियूं ज़ाया थींदियूं हुजनि हर महीने ॿिए महीने 6 महीने ख़बरूं ॿुधंदा हुजूं की ॿेड़ी जेका हुजे फलाणे मुल्क खणी वेंदी हुजे उन में हेतिरा शहरी जेके हुजनि हितां जा उहे जेके हुजनि उहे समुंड जे पंहिंजी ज़िंदगीअ जो पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखणु उहा अव्हांजी ज़िमेदारी हुजे ॿिए कंहिंजी ॻाल्हियुनि ते बि न ईंदा हुजो पंहिंजो कमु पंहिंजे मुल्क में वेठा हुजो पंहिंजे दिमाग़ खे वसी रखंदा हुजो अव्हां वटि सभु कुझु हुजे अहिड़ी सुहिणी सिंध अव्हां वटि हुजे दरिया बादशाह हुजे
त पोइ तव्हां छा सम्झंदा हुजो कि असां ग़रीब हुजूं, मिसकीन हुजूं, असां सभिनी खां वधीक अमीर तरीन माण्हू हुजूं। पर हा इहो हुजे जॾहिं असां में पाण में सुजागी ईंदी हुजे, असां पाण कंहिं दग ते सुठी सोच ते पोइ भिटाई साईं त चयो हुजे न, वगर कयो वतन पिर्त न छिननि पाण में, वगर कयो वतन पिर्त न छिननि पाण में, पसो पखी अड़नि माण्हूअ मेठ घणी। लतीफ़ साईं चए त पखी ॾिसो त वगर कयो वतन, निकिरंदा हुजनि पंहिंजे मुंहुं निकिरंदा पर कतार न छिनंदा हुजनि। मतलब के ॿधी जेका सौर। हुजे उहा हिकिड़ी वॾी चीज़ हुजे। ॿधी असां जेको हुजे न सभु कुझु थींदो हुजे, ॿधी न हुजे न पोइ अव्हां ईअं सम्झंदा हुजो विखरजी वेंदा हुजो, पोइ अव्हां जो मान न रहंदो हुजे। पोइ घर में पंहिंजो मान वधाइण जे लाइ ॿधी लाज़मी हुजे। सो इहो गॾियल हिकिड़ो सौर हुअणु खपंदो हुजे, तॾहिं वञी अव्हां बहितर मुस्तक़बिल पंहिंजो जोड़े सघंदा हुजो। ऐं सभ खां पहिरें पंहिंजा ॿार जेके हुजनि उन्हनि खे पढ़ाईंदा हुजो, उन्हनि खे तालीम ज़रूरु ॾींदा हुजो, उन्हनि खे हुनर ज़रूरु सेखारींदा हुजो, नसन पतन खां उन्हनि खे परे रखंदा हुजो, उन्हनि जी सुठी तरबियत कंदा हुजो। जॾहिं अव्हां उन्हनि जी सुठी तरबियत कंदा हुजो, उन्हनि खे तालीम ॾींदा हुजो, उन्हनि खे हुनर ॾींदा हुजो, त अव्हां जी ज़िंदगीअ जो मुस्तक़बिल अञा बि भलो थींदो हुजे। पर उहो जेको हुजे सौर जेको हुजे तॾहिं उन वेंदो हुजे त बालक खे तालीम सां गॾोगॾु हाणे तरबियत सुठी ॾींदा हुजो। तरबियत सुठी, अव्हां तरबियत सुठी न ॾींदा हुजो, पोइ बालक अहिड़नि रस्तनि ते वेंदा हुजनि, पोइ ॾिसो कंहिं नशे जे वर चढ़ी वेंदा हुजनि, कम करण खां वेंदा हुजनि, सुस्त थी वेंदा हुजनि, पंहिंजे कम में पंहिंजी कार में एतिरा त मसरूफ़ रहंदा हुजनि, वरी जो घर में इहो घड़ी खन माण्हू खे मिले त वरी मोबाइल में पाण खे मसरूफ़ रखंदा हुजनि, पंहिंजे बचड़नि जो ख्यालु न रखंदा हुजनि, पंहिंजे घर भातियुनि जो ख्यालु न रखंदा हुजनि, पोइ उन जी तरबियत न थी सघंदी। हलो हलो हेलो अस्सलाम वालेकुम, नमस्ते। वालेकुम सलाम, नमस्कार हुजे अदा हैदर, तूं बसले फोन करे वरी गुंथीअ में लिकी पवंदो हुजी। अदी आवाज़ सिग्नल जे करे ना ईंदो हुजे न। मूं सम्झो त अलाए सवड़ मां हेठि मोबाइल किरी पई हुजे त अलाए हेदर पाण वरी वियो हुजे चांहि जो कोप खणण, वरी पोइ हाणे मोटंदो हुजे। सभु ख़ैर हुजे अदा, ख़ुशि हुजी। सभु ख़ैर, तव्हां ख़ुशि हुजे, ये सभु ख़ैर हुजे ना। सभु ख़ैर लॻो पियो हुजे। को हाल को अहवाल ॾींदा हुजो। सभु ख़ैर हुजे यार, बसरनि जी वाढी कंदा हुजो, बसर निकिरंदा हुजनि उनखे कढंदा हुजो ऐं वाढी कंदा हुजो। बसरनि जो कीअं अघु कीअं हलंदो हुजे बसरनि जो? हाणे अघु तमामु घटि ठही वियो आहे, 100 में 2 किलो जेके नंढा बसर ऐं 100 किलो जेको आहे सो वॾा बसर। पोइ हाणे माना अघु लही हुजे। हा, अघु लही वियो हुजे, बिल्कुलु। माना बसरनि जो आसरो कयूं कि उहो बि न कंदा हुजूं? कंदा हुजो दी, कंदा हुजो। आसरो कंदा हुजो, हिमल ताईं मिलियो त कुझु बि न हुजे। हिकिड़ी बसर जे पितीअ लाइ बि सिकंदी। पिती छा छिलर बि कोन ॾिनो हुजे, छिल बि कोन ॾींदो हुजे। न अदी ना ॾींदो हुजां, बसि इहो वाइदो आहे त ॾींदो हुजां। कॾहिं कॾहिं उहो मूंखे उहो तारीख़ ॿुधाईंदो हुजे। हा हा, भक्त जी तारीख़ ॿधंदा हुजऊं, हाणे हिनखे ॿुधाईंदा तारीख़ मूंखे ॿुधाईंदो हुजे। तारीख़ हिन महीने जी 32 तारीख़। हा 32। हा हा हिन महीने जी 32 तारीख़। 32 हिन ई थी हुजे न, वरी बसर ई तुंहिंजो मूंखे मिलंदो हुजे। वॾी महिरबानी मूंखे रामण सही चवंदो हुयो, तुंहिंजो भार खां ठकाव छॾींदो हुजे। वॾी महिरबानी हुजे, वॾी महिरबानी रख। 32 कॾहिं थींदी हुजे? हाणे तूं पाण हिसाब कंदी हुजे, तोखे बाण रामण न 32 थींदी हुजे न, मूंखे बसर मिलंदो हुजे। वाह वाह, तूं बि मुंहिंजो भाउ वाह जो हुजे। हेदर जी ॻाल्हि ईअं सिज लही वञे, सिज चढ़ंदा हुजनि, हेदर खे को फ़र्क़ु ई न पवंदो हुजे। नालो बाक़ी वरी अहिड़ो हुजे न, बसि पाण हेदर पंहिंजे ॻाल्हि में ईअं हुजे सफ़ा, या तूं हुजे। के माण्हू ईअं थींदा हुजनि। हा हा, तूं बि त ईअं हुजी। अॼु तोखे फलाणे हंधि घुमाईंदो हुजां, अॼु तोखे वॻो वठी ॾींदो हुजां, अॼु तोखे होटल ते मानी खाराईंदो हुजां। शाम थींदी हुजे चवंदी हुजे रामणी हो जेको सुबुह किथो कयो हुजे बरो सीउ थींदो हुजे जॾहिं सीउ इहो त बरो इहो हुजे न। पर तोखे जो हे सुबुह सां तप चढ़ंदो हुजे, हेड़ी थधि में को चांहि वरी गुड़ वारी ठाहींदी हुजे, को चांहि न पीती हुजे, ईमानदारी ॿुधाईंदो हुजे। हा कूड़ माण्हू न टकोर खाई पी जेको न मने उन कमण छा चवंदो हुजे? उहा टकोर कई हुजे, सुबुह सां थधि हवा अहिड़ी हुजे, थोड़े निड़ी खे टकोर कई हुजे। असर सिरोटो कोसो करे निड़ी में विझी छॾींदी हुजे, 24 कलाक टकोर थींदी हुजे।
बस हा। हाणे इहो ॿियो सिधो कम न कंदी हुजां खुद तो जवाब ॾींदी हुजी खुद तो जवाब हाणे इहो साॻियो सिरण वांगी पर खोजी 2025 में असल वॾो कम कयो हुजे 2025 जो ॿुधाए कोई सगो ई हो बिठो हुजे छा कयो हुजे तो लाइ नओं सिस्टम जोड़ो हुजे कहिड़ो हुजे ॿुधाए सुबुह जो सवेर उथी सफ़ाई कंदी हुजी थांव धोईंदी हुजी नाश्तो ठाहींदी हुजी केरु कंदो हुजे घर जी वॾी जेका हुजे केरु कंदो हुजे घर जी हसी हसी ॻाल्हि कंदो हलो हेलो जी अदा केरु कहिड़े शहर खां था फकीर अलाज बैराम जुड़े जो फटड़े मां अदा छा हाल हुजे ख़ुशि हुजी चङो भलो तबियतूं बहार हुजनि हा राज ॿुधा पहुचे घर ते आया इहो को गुज़िरियल हफ़्ते ॿुधायो हुजे मां ईअं न चयो हुजे अदा रमण कलाम ॿुधो हुजे असां कला ॿुधो आहे वरी ॿुधा रमण हेॾे कॾहिं असां फोटू कयूं तोखे मथो कानू मूं मिलायूं आहिनि बस मिलियो आहे घणियूं मथो कानू ई बात 200 कालूं अदा मिलाऊं हुजनि हा जिगे 200 मिलायूं हुजनि 200 हिक ते वञी मिली हुजे यार हाज़िर 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 ॿियो त सभु ख़ैर हुजे न अदा हाज़िर हाज़िर ज़रूर राधा जा ॿार बच्चा ख़ुशि आहिनि सभु असां पाण में ॿ हुजूं यार हाणे कहिड़ो बाक़ी असां 2 3 ई कख ई भितियूं चलो अलाह ॾींदई पुट सभिनी खे सलाम ॾींदो वॾी हुजे महिरबानी वॾो हा, फ़क़ीर हा। छा चवंदो हुजे हा अदो छा चवंदो हुजे जेको चयो हुजे सो चयो हुजे तूं त पंहिंजो कमु कंदो हुजे न कहिड़ो तूं त कमु कंदो हुजे न मूं चवंदी हुजे नओं छा सोचियो हुजे उहो सोचियो हुजे त तूं घर जी वॾी हुजी न रगो नाले जी वॾी हुजे वॾी वॾी करे 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 मथो कूड़े वेंदो हुजी तूं न तूं चवंदी हुजी त घर जी वॾी केरु धोईंदो हुजे माण्हुनि जे अॻियां केरु धोईंदो हुजे पोयां एॾा साल त मूं धोता हुजनि न हाणे वरी छा थींदो हुजे थींदो हुजे 2025 में जिंदगीअ जी तरतीब थोड़ी मट बि हुजे मट बि न हुजे पाण वटि हसके हुजे हां 2025 हुजे 26 हुजे 27 हुजे खणी 28 कटरी 32 ते अचे माना इहा जेके माण्हू न रात झोला सागी हुजे माना इहा जेको सभु जेके सौर खां सुस्त हुजनि उन्हनि वारी तुंहिंजी सोच हुजे सौर हुजे हो सागो ई हुजे किसो मां ॾिसंदी हुजे को तब्दीली न आई हुजे सागी कार लगी पई हुजे सागी कार जी कहिड़ी कार छा हुजे इन में थोरो को मसलो थींदो हुजे असांजा माण्हू सफ़ा पोइते ॿियनि मुल्कनि में ॾिसंदो हुजे मसला मसाइल बि थींदा हुजनि पोइ भाग भरा हुजनि तूं पंहिंजे घर जे मामले खां शुरूआत घर जे मामले खां शुरूआत कंदी हुजे सवेर उथी ॿुहारो ॾींदी हुजे सवेर उथी थां धोईंदी हुजे सभु कुझु कंदी हुजे ऐं बाक़ी तूं सॼो ॾींहुं सोड़ में सुतो पियो हुजे न सुम्हंदो खट जो वाणो वाडड़ो भञी तूं लोला चबी तूं सुबुह जो उथी चाहिनि जा ठॾह प्याला पी नेरन कराए पोइ मूंखे छॾींदी हुजे मां वरी वञा थोरो नओं सिस्टम मुल्क में ॾिसंदो कहिड़ो तूं नओं सिस्टम कंदो हुजे पर हाणे एसो कलाम हलाईंदा हुजे पर कयो कुझु कोन हुजे सो कलाम हुजे अधे फोन कई हुजे मुंहिंजे अंगण ते आया ॾींहं ख़ुशीअ जा आया सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं अञा त असां कचहरियूं कंदा हुजूं हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां खे जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधुल राधुल राधा जे तरफ़ां बि सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे तूं बि छा किथे भला ढींगरिया में ॼण फासी पई हुजी छा जीअं असां पंहिंजे हिसाब किताब वारा हुजूं पंहिंजे हिसाब सां ईंदा हुजूं ॿियो बाक़ी छा हुजे हाणे खंभ खोईंदी थरी हुजे बसि ईअं ई खंभ खोईंदी हुजे हा तूं ईंदी हुजी वॾा बार बार खंभ खंभनि जी ॻाल्हि कंदो हुजे हा कदुल सरनाइन सां हीअ ईंदी हुजे असां पंहिंजे हिसाब किताब वारा हुजूं हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मुंहिंजे अदा केरु कहिड़े शहर खां मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद खां छा हाल हुजे अदा ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं बहार हुजनि कीअं सुबुह गुज़रंदो हुजे
हा तबियत ॿारनि ऐं सभु ख़ैर लॻो पियो आहे ऐं सुबुह भला जी महिरबानी भलो तो सुठो थो गुज़रे हा बस मौसम सही आहे सुबुह भलो गुज़रंदो हुजे पर रंग जेके हुजनि उहे ॾिसंदा हुजो कीअं रंग लॻंदा हुजनि। हा रंग तव्हांजा बहितरीन आहिनि। अॼो ॿियो की रिहाण सभु जो ख़ैर हुजे न दा? हा ॿियो सभु ख़ैर लॻो पियो आहे। बचड़ा ॿार सभु ख़ुशि? जी जी हा ॿियो सभु ख़ैर। जी जी हा थोरो आउं ॻाल्हि कंदुसि हिकिड़ी हा वाह त दरिया बादशाह जेको आहे न आओ उनजो वॾो किरदारु आहे जियापे जे लाइ मारवड़नि जे लाइ मतिलबु सॼो गुजरान सिंध जो सोचियो अथमि त सॼो इन दरिया बादशाह ते आहे। दरिया बादशाह सॼो सोन आहे आओ ऐं जे हिनखे कंहिं सुकाइण जी कोशिशि कई या हिन सां को कंहिं इहो कयो त पोइ त यार जियापो ॾाढो मारवड़नि जो ॾुखियो थी वेंदो। पोइ इहो अवां सोचियो वेठा हुजो छा? हा इहो असां सोचिया वेठा हुजूं छो जो दरिया बादशाह वहे थो तब सोन आहे फसल ज़रई आहे उपाए थो भाॼियूं मतिलबु मेवा हर शइ बाग अंब सॼो पाणी ते सिस्टम आहे। बाबा इहो वरी ॿुधो अथऊं त दरिया जे पेट में बि सोन आहे हेठि वारीअ में। बाबा आहे सॼो सोन त पोइ हुनखे कीअं चवंदा हुनजे पेट में बाबा हुनजूं कजियूं त पोइ सोन जे दरिया बादशाह त पोइ सोन बादशाह छो चऊं माना हुन वटि सभु कुझु हुजे बादशाह वटि बाबा सरकार बाबा ॿुधंदा हुजो लतीफ़ सरकार बि बेत चया हुजनि जी जी पर चवंदा हुजनि बा हे बादशाह हुजे त बादशाह वटि त बा सोना चमचा बि हुजनि मानी बि हुन में खाए सोन पलेट में थींदी हुजे फसल बि हुन मां थींदा हुजनि सो हाणे दरिया बादशाह हुजे त हुन वटि त सभु इंसान जी ज़िंदगी बि उन सां हुजे। हा त इन जे लाइ आउं इहो चवंदुसि त दरिया बादशाह खे बि बादशाह करण वारो केरु आहे? ही मारवड़ आहे हिननि जी हिफ़ाज़त कंदा हिननि जे लाइ आवाज़ उथारींदा बादशाह बरक़रार रहंदो। बसि पोइ हिननि मारवड़नि जहांगीरनि खे सोचणु खपंदो हुजे त दरिया बादशाह असांजे लाइ छा हुजे ऐं हुन बादशाह जो केतिरो ख़्यालु रखणु खपंदो हुजे। ही उहो बादशाह हुजे जो सभिनि खे वंडे विराए ॾींदो हुजे त तव्हां बाबादी कंदा हुजो सभिनि खे सुहिणी लॻी पई हुजे सावक ई सावक हुजे अवां बि मौज माणियो। ही उहो बादशाह हुजे जेको चवंदो हुजे अवां मौजूं कंदा हुजो मां अचां अवां मौज कंदा हुजो ख़ुशियूं कंदा हुजो शादियूं मुरादियूं पोइ अनाज इहे सभु खणंदा हुजो मच्छी खाईंदा हुजो। ॾिसो त केतिरा न रंग हुजनि केतिरो न हिन ते कमाई थींदी हुजे केतिरियूं न आबादियूं थींदियूं हुजनि। हा बिल्कुलु बिल्कुलु उन जे करे ऐं इहो थो चवां त अगरि थोरो दरिया बादशाह लाइ असां ख़तरो महसूसु कयूं या हुन ते का अहिड़ी शइ मतिलबु थिए त उन जे लाइ आवाज़ उथारण जे लाइ मारवड़नि जे लाइ त को ॾोह कोन्हे उन्हनि जो जाइज़ हक़ आहे आवाज़ उथारे सघनि था। पोइ इहो त सभिनी जो गॾियल आवाज़ हुअणु खपंदो हुजे बाबा सभिनी जो ॻोठ वाहण वस्ती शहर दुनिया में जिते जिते बि रहंदा हुजो त बादशाह लाइ त तव्हां पाण सम्झो त हर घड़ी वक़्तु हुजो असांजी ज़िंदगी हुजे। जियापो इन ई ते आहे सोचियो वञे न त ही शहर बि इन जे करे आहिनि ही वॾा वॾा कारोबार फैक्ट्रियूं बि इन जे करे आहिनि जो हितां फसल थींदो त अॻिते वेंदो त फैक्ट्रियूं आबाद थींदियूं न। इहो सभिनी खे ॿुधाए छॾींदो हुजी बसि तव्हां बि त घणो ई था ॿुधायो अवां बि ॿुधाईंदा हुजो इहो न हुजे त सभिनी वटि इहो न्यापो पहुची वियो हुजे अदा सभु ॾिसंदा हुजनि। हा इन मौक़े ते वरी हिकिड़ी फरमाइश आहे इहो अलाए कलाम हलायो अथव अलाए न इहो कोन्हे त जन्नतल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महिराण जूं। हल इहो ॿुधाईंदो हुजे ॿुधाईंदा हुजो अदा वॾी महिरबानी हुजे सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो। साल जितो हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो सोना ते जो ॻाल्हि कयोजे असां त जहिड़ो फुटाई दरिया मां हुजूं दरिया पासे ईअं हुजे शोभा जीअं वण टिण अनाज काठ इहो सभु कुझु दरिया बादशाह मां पखी पखण सभु त पोइ हाणे चवंदा हुजनि अबा किथे माण्हू त अचरज में अची वेंदा हुजनि अबा हुन जाइ ते जेको हुजे न उहो पाणीअ जो चश्मो लधो हुजे हा न पर हे त अहिड़ो त असां वटि सुहिणो दरिया बादशाह चश्मो जेको हुजे सभिनी खे जेको हुजे वेठो हुजे सभिनी सभई हुन मां जेको हुजनि खाईंदा हुजनि ख़ुशियूं कंदा हुजनि। वालेकुम सलाम मुजदा केर कड़े सर का था आजाद मरी चक नंबर 50 का आजाद चाल जे खुश जी चंगो भलो खैर आदा शुक्र अल्हम्दुलिल्लाह ता बतायो खुश आयो तैयार आयो सब खैर लगो पियो जे किया वक्त गुजरे किया हाउटल हले केड़ा रंग होजन
होटल भलो हलंदो हुजे, चांहि भलो हुजे, गुड़ जी चांहि हुजे, अधी राति तो सां विड़े पियो ॾाढो लठूं पियो हणे। ओ बा चांहि भलो न चांहि भली हुजे, राधुल विढ़ंदो न हुजे, राधुल विढ़ंदी हुजे। काका विड़ी किथे हुजा दा ओ बा जी चांहि भली हुजे, राधुल विढ़ंदी हुजे, विढ़ंदो न हुजे। हा लठ तो के हणंदो हुजे। ओ हणंदी जे करे विढ़ंदी हुजास, था ठिकर न धोईंदो हुजे, भरियो न ॾींदो हुजे। हा था ठिकर धोए वेंदो हुजे, असां बि धोता हुजनि। बस हाणे तूं धोंदो हुजी त पोइ रावण बि धोंदो हुजे, हा न? हा वारो कर को तूं भाऊ तूं धोंदो हुजी। वाह रे वाह, तूं वाह जो सदा हाणे 2025 हुजे, तब्दीली थी हुजे न दा। हा हा सभिनी खे सलाम चवंदो हुजे, सभिनी खे सलाम, वॾी महिरबानी हुजे। गुरब हुजे न गुरब ॿुधाईंदा हुजो। हा हा लोटू चांग वेठो आहे ते। ठीकु हुजे, वॾी महिरबानी हुजे, सभिनी खे सलाम ॾींदो हुजे। पर चवंदो हुजे, चवंदो राधुल थांव धोंदी हुजे, ए नचे हुजे, पोइ चवंदो हुजे धोंदो हुजे। पाण त 2025 में तब्दीली त थोरी घणी थी हुजे न, तूं पाण ई त चवंदो हुजे। अहिड़ा न माण्हू न रावण जो जेको हुजे ॿियो न त छा नाला खणी छॾिया हुजनि, नाला खणंदो ही वरी भला माण्हू हुजनि जेको असांखे ॾिसंदा हुजनि महिराण टीवी खे फेसबुक ते, पर महिराण टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते वरी ॾिसंदा हुजे, ॾिसंदा हुजनि टीवी ते। सो इशफाक लासारी हुजे, खोड़ा खां ॾिसंदो हुजे, ऐं अल्ताफ धारे जो हुजे, रखण खां ॾिसंदो हुजे, गुलाम हैदर लुंड शादी लारज खां ॾिसंदो हुजे, ऐं सजाद भुरगड़ी ॾिसंदो हुजे, ऐं सैयद शाहिद अली शाह मौसवी कराची खां ॾिसंदो हुजे, वॾी महिरबानी हुजे। बरकत अली चांडियो खैरपुर नाथन सां खां ॾिसंदो हुजे, न्याज़ जमाली ॾिसंदो हुजे, अली असगर ॾिसंदो हुजे, भाउ जेको हुजे भान सैदाबाद खां ॾिसंदो हुजे, ऐं गुलाम मुस्तफा सांगड़ चक नंबर 5 खां ॾिसंदो हुजे, न्याज़ मोहम्मद जमाली बदीन खां ॾिसंदो हुजे, इरफान समो ॾिसंदो हुजे। अञा हे त भरिया पिया हुजनि, पर ज़रूरी अवांजा नाला जिन जिन जा बि हे नाला असां खया हुजनि, उन्हनि सभिनी जा कुर्ब हुजनि, हा मोहबतूं हुजनि, हे ॾिसो अवांजा खत संभाले रखंदा हुजो, वरी नाला खणो हुन में शामिल करूं, असां तव्हांजा नाला शामिल ज़रूर करूं। पर जेके अवां जिते जिते दोस्त ॾिसंदा हुजो, तव्हां खत बि लिखी मोकिले सघंदा आहियो। खत तव्हांजो हिते बाक़ाइदे पढ़ी तव्हांखे ॿुधाईंदा। हा खत खोले पूरो हाल वाल बुरजस्तो हाल वाल मां लिखी मोकिलींदा हुजो, तव्हां ज़रूर असां अवांजो खत ज़रूर पढ़ंदा हुजूं। जेके मोबाइल ते लिखंदा हुजनि उन्हनि जो न्यापो असां पढ़ी अव्हांखे ॿुधाईंदा प्रोग्राम असां ॾिसंदा हुजूं, मन खे मोहींदो हुजे, भलो लॻंदो हुजे, भलो लॻनि, इहो सॼो खत अवां लिखी मोकिलींदा हुजो, असां हिते अव्हांखे पढ़ी ॿुधाऊं। सो हाणे वरी हलंदा हुजूं, हिकिड़ो सुहिणो गीत हुजे, अधे बि फरमाइश कई हुजे त दरिया बादशाह जी हर वक़्तु हर घड़ी ॻाल्हि हलंदी हुजे। सो दरिया बादशाह सोन मिसल हुजे, आऊं कीअं चवां त दरिया मां सोन लधो हुजे। दरिया बादशाह त हुजे इहो सोन जंहिंजे लाइ असां सभु आता हुजूं, इहो बादशाह उहो हुजे जेको ॾेई न कुझु वठंदो हुजे, असांखे रहंदो ख़ुशहाल कंदो हुजे। सो अहिड़े बादशाह जी असांखे ज़रूरत हुजे जेको हारी नारी मज़दूर सभिनी जो ख़्यालु रखंदो हुजे, पखी पखण जानवर जो काठ ॿेला थींदा हुजनि। सो अहिड़ो बादशाह त असीं चऊं त मौज में वहंदो हुजे, मौज में समुंड सां मिलंदो हुजे। सो मिली त मिलंदासीं, न त घोरी जान जतन सां। सो बेटाई साईं जी दुआ बि हुजे त साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करे। सो जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महिराण जूं। अलाह ॾिनो जो आवाज़ हुजे, इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं, अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां खे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू ऐं राधा में बि अव्हांखे भलीकार चवंदो हुजां। राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे, नमस्कार हुजे, साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। हलो ख़ैर करे, अल्लाह ख़ैर करे, तव्हां बि ख़ुशि हुजो, तकड़ा हुजो, ॿियो ख़ैर आहे तव्हां ॾे।
ख़ैर हुजे तव्हांजे ख़ैर हुजे नालो पंहिंजो ॿुधाईंदो हुजे असां सिंधी ॻाल्हाईंदा पिया आहियूं ॿियो त केरु आहे दुआ दुआ सिंधी बलोचिस्तान खां अल्लाह ख़ैर कयो असां फरमाइश सिंधी को ॻाल्हायूं था वॾी महिरबानी हुजे अदा इहो सिंगलर तोड़े हेठ मथे थींदा वॾी हुजनि। महिरबानी हुजे अधु ॻाल्हाईंदो त ज़रूर हुजे पर एॾी स्पीड में हुजे असां अञा भली कार कयो हुजे असां पुछंदा हुजूं था तो नालो ॿुधाईंदो पर हाणे सिबी बलोचिस्तान खां फोन कई हुजे सो बलोचिस्तान वारनि भाइरनि लाइ बि सभिनी लाइ मोहबतूं हुजनि भेनरूं असांजूं ॾिसंदियूं हुजनि अमड़ियूं ॾिसंदियूं हुजनि उन्हनि भेनरुनि खे बि असांजे तरफ़ां खोड़ सारा सलाम हुजनि भलीकार हुजे हमेशा ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो सो अवां ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो थधि अवां वटि बि घणी हुजे वरी कोटा में बि थधि घणी हुजे उतां बि सभु हाल असां वटि बि सुलहाणी कया हुजनि हंध हवा अहिड़ी थधी हुजे माण्हू जा हथ पेर जेके हुजनि कोस ई कोन थियनि ठरे ई ठरिया पिया हुजनि जहिड़ा फ्रिज में पिया हुजनि हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े शहर खां जी अदा बशीर अहमद खोसो नगर पार्क अदा बशीर अहमद ख़ुशि जी चङो भलो तबियतूं बहार हुजनि अल्लाह जा एहसान तव्हां ख़ुशि आहियो अदी तव्हां ख़ुशि आहियो भेण ख़ैर ख़ैर राधुल बि ठीकु हुजे तव्हांजे सभु ख़ैर हुजे तव्हां ठीकु हुजो जी जी अल्लाह जा एहसान भेण तव्हांजो दुआऊं अब्बास ख़ुशि आहियो दुआ दुआ असांजे सिंध जो थर जो नंगर ख़ुशि हुजे जी जी बिल्कुलु ख़ुशि आहे अल्लाह तव्हांजी दुआनि सां बिल्कुलु ख़ुशि आहे अवां बि ख़ुशि मोरनि जा टहूका बि ईअं ई हुजनि बिल्कुलु बिल्कुलु ईअं जा ईअं जी अॻु में आहे वाह 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 इहे मालिक साईं मोरनि जा टहूका अवां जूं ख़ुशियूं हमेशह सलामत रखंदो हुजे तव्हां ख़ुशि हुजो असांजा सिंध जा मारूड़ा सांगीड़ा सभु ख़ुशि हुजनि त असां ख़ुशि हुजूं जी जी ख़ुशि आहियूं भेण रमो साईं फरमाए चाल फौजिया जो कलाम ॿुधायो अॼु वेंदे वेंदे हिकिड़ो कलाम तोखे ज़रूरु ॿुधायूं ज़रूरु इहो कलाम तोखे ॿुधाए छॾूं ॿियो ख़ैर हुजे नंगर ठीकु हुजे अवां ठीकु हुजो वॾी महिरबानी हुजे लख थोरो सलाम ॾींदा हुजो अदिन खे भेनरुनि खे सभिनीनि खे खोड़ सारा सलाम सो हाणे अॼु प्रोग्राम में सफ़ा इजाज़त न मिलंदी हुजे सो हाणे वेंदे वेंदे भला पोइ अधे फरमाइश कई हुजे नंगर मां त फौजिया ॿुधाईंदा हुजो त पोइ भला फौजिया खे हा इहो इहो वेंदे वेंदे भला फौजिया असले ईअं कड़काए वेंदो हुजे त चाह जी बि ज़रूरत न पवंदी सो फौजिया सुमरो जो आवाज़ बेड़ो मधुर आवाज़ हुजे जो बा थर उत्तर लाड़ काछो जिते बि हुजे फौजिया सुमरो खे ॿुधंदे अॼु बि माण्हू जेके हुजनि उनखे जेको हुजे पसंदि कंदा हुजनि अॼु बि उनजा गीत सदाबहार आवाज़ हुजे ॿुधंदा हुजनि पोइ उहे टेट करनि में हुजनि लारिन में हुजनि घरनि में साधन में इहे हलनि ई सो हाणे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे पुॼाणीअ ते हुजे सॾ में सॾ हुजे राम राधा मेरा टीवी जा सभई रंग अवां सां गॾु हुजे जाॾे पेर हुजे काॾे ख़ैर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जीअं लतीफ़ जीअं लतीफ़ जी ॿोली धणीअ वाजो निगहबान हुजे सां सलामत हुजे सन सलामत हुजे राम राधा खे इजाज़त ॾींदा हुजो ही फौजिया सुमरो जो कलाम अवां सभिनी जे नाम हुजे कलाम हुजे हींअर भला किथे पियो गुज़ारी ॾिसण महांगो थी वए हाणे तूं थाम धोंदी हुजे हाणे थाम चाहे